जी नाज़रीन तव्हांखे इतला ॾींदा हलूं त सुबुह सवेर जेको परालो बस स्टॉप नई पुल वटि जेको अणशनाख़्त जी जेका डेड बॉडी मिली हुई उहो हुयो दीवान कम्युनिटी ॾाहिरकीअ जो। हींअर उहे दोस्त उनजा वारस उनजो भाउ ऐं उनजो पुटु सिविल अस्पताल गाड़ी मोरीअ में मौजूदु आहिनि। हुननि खे पंहिंजो चादर वग़ैरह चाढ़े थो ऐं हुननि खे पंहिंजो जेके रस्मूं आहिनि उहे अदा करे हींअर जेको आहे सो गाॾीअ ज़रिए पंहिंजे ॻोठु अबाणे ॻोठु रवाना था थियनि। ऐं उन्हनि भाई साहब पराल सां जेको ॻाल्हाईंदे चयो त असां सुबुह तक़रीबन 11 बजे जेको आहे सो पोस्टूं ॾिठियूंसीं ऐं भाई साहब पराल पेज ते लाइव हले पियो जेको असां हुनखे सुञातोसीं कंगण जे हिसाब सां जेको हुनखे बाह में कंगण पातल हुयो ऐं उहो मस्तानो हुयो। असांजी कंहिंसां दुश्मनी वग़ैरह न आहे पर हींअर असांजे इंतिज़ामिया जा तमामु महिरबानी आहियूं शुक्रगुज़ार आहियूं जिन सुबुह खां वठी असां सां ताउन कयो। एस एच ओ परालो निसार अहमद महर साहब उन मौक़े ते पंहिंजे वारसनि जी लॻ चयो। मुंहिंजो रामचंद बदलमल अच्छा दरवेश माण्हू हुयो लेती लेती में न हुयो कंहिंजी में दरवेश हो कंहिं महिल किथे हूंदो कंहिं महिल किथे हूंदो हाणे हिते गुज़ारियो आहे। अच्छा तव्हां हिनजी काई बि कानूनी कार्रवाई वग़ैरह करणु चाहियो था? कुझु ई नथा करणु चाहियूं या कंहिंमें शक शोबो न कोई शक शोबो न। ठीकु मां नालो अविनाश आहे मां कानपुर जो आहियां। मुंहिंजो वालिद साहिबु आहे रामचंद बसि फोत थी वियो आहे कुदरती। तव्हांखे कीअं ख़बर पई? असांजे पास काल्ह आहियूं को व्हाट्सअप ते को वीडियो वग़ैरह आया फोटो वग़ैरह आया पोइ जी जी हींअर तव्हां पंहिंजो सिविल अस्पताल गाड़ी मोरी में मौजूदु हो पोस्टमार्टम वग़ैरह कराईंदव या का कानूनी कार्रवाई का ॿियो कुझु जेको थींदो आहे? न कुझु बि कोन था करणु चाहियूं छाजे करे कुदरती थियो आहे। अच्छा कंहिंमें शक शुबो या का मसालो? न कुझु बि ठीकु आहे।